कंदकोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल ख़ालिक चाचड़। शहर ऐं भर पासे कंदकोट शहर ऐं भर पासे में वधंदड़ बदअमनी जे वारदातुनि ख़िलाफ़ जिस्कम जे सॾ ते SSP ऑफिस अॻियां धरणो। पुलिस इंतज़ामिया जी नाइली ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। SSP कश्मीर जूं मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं। ज़िले में जल्द अमन अमान जी बहाली ऐं बदअमनी ते कंट्रोल करण जी ख़ातिरी। तफ़सील मूजिबि कंदकोट शहर में ॾोहनि जे इज़ाफ़ो थियण ख़िलाफ़ जिस्कम जे सॾ ते शहर जे सियासी समाजी अॻवाननि जो SSP कश्मीर जे ऑफिस गेट ते धरणो। धरणे जी अॻवानी जिस्कम अॻवान वाली नो सिंधी हाफ़िज़ सिंधी SUP जे शाहनवाज़ मनेठियो। छोटू जखरानी QATA जे फ़िदा ममदानी सजाद बिरोई ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त शहर भर पासे में ॾोहनि ऐं रिकॉर्ड वाधी आहे। शहरियुनि खे शहरी पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। शहर जे मेन बाज़ार घरनि मां फुर ऐं चोरीअ जूं वारदातूं थियण लॻियूं। पुलिस मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। SSP कश्मीर बशीर अहमद बिरोई पारां मुज़ाहिरनि सां ॻाल्हाईंदे जल्द अमन अमान जी बहाली जी ख़ातिरी धरणो ख़तमु कयो।